नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी है। आवां लाहौर का खबर अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ खे गुज़िरियल ॾींहुं अदालत जिस्मानी रिमांड ते नेब जे तहवील में ॾिनो हो। हिन नेब जे डी केयर सेंटर में पहिरीं राति गुज़ारी। नवाज़ शरीफ राति जो घर मां आयल दाल चांवर खाधा ऐं राति जो देर ताईं जाॻंदो रहियो। देर ताईं जाॻण सबबि मुक़ररनि सिक्योरिटी एहलकारनि खां ख़ैरियत पुछी त नवाज़ शरीफ चयो त हमेशह क़ौम जी ख़िदमत नेक नियती सां कई आहे। अल्लाह ताला पंहिंजो करम कंदो। अवां मुंहिंजी ऐं मुंहिंजे ख़ानदान ते जेतिरो बि ज़ुल्म करणो आहे करे वठो, पर मुंहिंजो ख़ानदान कॾहिं बि न डिॼंदो। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं नवाज़ शरीफ खे चौधरी शुगर मिल केस में कोर्ट लखपत जेल में गिरफ़्तार करे एहतसाब अदालत में पेश कयो वियो हो, जिथे हिन अदालत जे आॾो बयानु ॾिनो त नेब मूंखां जेल में बि जांच कई हुई। हर ईंदड़ जवाब ते मूंखां मुख़्तलिफ़ सुवाल पुछंदा आहिनि, जंहिंजो जवाब मूंखे ख़बर हूंदे आहे उहो ॿुधाए छॾींदो आहियां, ऐं जंहिंजो मूंखे ख़बर नाहे हूंदो उन जे बारे में मूं इन्हनि खे ॿुधाए छॾींदो आहियां त उन जे बारे में मूंखे ख़बर नाहे। नवाज़ शरीफ वधीक चयो त मूंसां जेल में वकीलनि खे मिलणु नथो ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।